सदर आरिफ अलवी जी PTI चेयरमैन इमरान खान जी लाहौर के ज़मान पार्क पर रिहायशगाती मुलाकात मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल से तफ़सीली ॻाल्हियूं ज़रीन मूजिब मुलाकात दौरान पंजाब और खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन की तारीख़ न ॾियण ते ॻणती ज़ाहिर सूबन में इलेक्शन की तारीख़ न मिलण ते सदर जा आइनी अख्तियार इस्तेमाल करण ते मुशावरत इमरान खान जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन चूंडुनि बाबति पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी करण खां इनकारी आहे 90 ॾींहनि अंदरि पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन न थी त आइन की बञ खड़ी हूंदी। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में इलेक्शन की तारीख़ ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल इस्लामाबाद हाई कोर्ट पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त आइन तहत असेंबली टुटण बाद 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण लाज़मी आहिनि। अदालत मुक़ररी मुदत ताईं चूंडूं करण जो हुकुम जारी करे। इमरान खान असेंबली में नथो चाहे त इलेक्शन जो छो विढ़ी रहियो आहे छो न इमरान खान के अदालत घुराए पुछा कयूं। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमुनि केस में PTI चेयरमैन इमरान खान के तलब करण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स में चयो त मुल्क जे समूरनि मसइलनि जो हल अवाम जे फ़ैसिलनि सां मुमकिन आहे। अवाम करप्शन खां पाक हुकूमत चाहे तो मौजूदा पार्लियामेंट के जानी वाणी अणपूरो छॾे वियो। पार्लियामेंट में थींदड़ कानून साज़ी भी तकरारी थी रही है। इलेक्शन कमीशन स्पीकर रूलिंग केस में चयो हो त नवंबर 2022 में चूंडूं करण लाइ तैयार आहे। हुकूमती वकील दलील ॾींदे चयो त सियासत के अदलिया के सियासत में धिके वियो। अदालत हुकूमत न करे। चीफ जस्टिस चयो त अदलिया हुकूमत नथी करे पाण मुरादो नोटिस में भी एहतियात कयूं पिया। सियासी बहरान पैदा थींदो त अदालत मुदाख़लत कंदी आहे। मुल्क जी सब खां वॾी पार्टी सरबराह नेब तरमीम के चैलेंज कयो आहे। हुकूमत छॾण बाद भी इमरान खान के वरी जंग। लाहौर हाई कोर्ट पारां इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी मुअतल करण बाद PTI मेंबर्स पार्लियामेंट हाउस आमद साजिदा बेगम, फौजिया बहराम, रुखसाना नवीद, आसमा अदीद, नुसरत वाहिद, नफीसा खटक और मोहम्मद मुर्तज़ा इकबाल सेनेट में अपोजिशन लीडर शहजाद वसीम जी चैम्बर पहुता। असेंबली इजलास शिरकत न कई जॾहिं त पार्लियामेंट में गॾु गुजियल इजलास में शिरकत जो फ़ैसिलो क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो त खेनि लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो नाहे मिलियो। जॾहिं अदालती फ़ैसिलो मिलियो त पढ़ण ऐं परखण खां पोइ अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। गुज़िरियल ॾींहुं PTI जे 43 MNS जी इस्तीफ़ाउनि जी मंज़ूरी मुअतल कई हुई। पंजाब के वॾे वज़ीर जी एडवाइस ते असेंबली टोड़ण वारी असम्बली ते सही न कई। उन करे इलेक्शन की तारीख़ ॾियण मुंहिंजी ज़िम्मेवारी नाहे। पंजाब के गवर्नर मलिक रहमान सूबे में चूंडनि की तारीख़ ॾियण बाबति PTI जी दरख़्वास्त ते लाहौर हाई कोर्ट में जवाब जमो कराए छॾियो। PTI जी दरख़्वास्त ॾंड सां गॾु रद्द करण जी इस्तदा। PTI जे वकील दलील ॾींदे चयो त गवर्नर चूंडनि की तारीख़ न ॾिनी त मामलो इलेक्शन कमीशन न वेंदो। ॿी सूरत में सदर तारीख़ ॾेई सघे थो। वफ़ाक़ी हुकूमत जे वकील लार्जर बेंच जोड़ण जी इस्तदा कंदे चयो त अदालत पंहिंजो ज़हन अॻु ई ठाहे चुकी आहे। उन करे लार्जर बेंच जोड़ी वञे। इस्लामी अदालत मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन अदालत शेख रशीद की दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो। मरीज़ की अदालत शेख रशीद जिस्मानी रिमांड वारी इस्तदा रद्द करे छॾी। खेसि जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलण जो हुकुम। शेख रशीद दावा कई आहे त पेट्रियाट जी नाले सां नई पार्टी ठाहे खेसि सरबराही जो चयो वियो आहे। समूरी ॼमार जेल में गुज़ारींदुसि पर इमरान खान सां बेवफ़ाई न कंदुसि। नओं पलेस्तर लगाइण सां इमरान खान नओं कूड़ ऐं नओं इल्ज़ाम लगाए थो। ही दहशतगर्दी कश्मीर ऐं क़ौमी सलामती ते क़ौमी क़यादत सां गॾु वेहण लाइ तयार नाहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी तनक़ीद। सोशल मीडिया ते बयान जारी कंदे मरियम औरंगज़ेब चयो त शहीदनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़नि ऐं हज़ारा बिरादरी जी जनाज़नि खे ब्लैकमेलिंग चवंदड़ मुल्क खे कीअं गॾु कंदो। क़ौम में नफ़रत, बद तहज़ीबी ऐं नफ़रत जो ज़हर पखड़ींदड़ इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचे रहियो आहे। इमरान खान पंहिंजी कूड़नि बयाननि सां दहशतगर्दनि जी मदद करे रहियो आहे। परवेज़ खटक ईंदड़ इलेक्शन कंहिं ॿी पार्टी जी टिकट ते विढ़ंदो। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर गुलाम अली जी दावा। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस। PTI जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियूं त बहाली वारा हाई कोर्ट में हलिया विया। खेनि अपील कयां थो त मुल्की हालतुनि खे ॾिसी फ़ैसिलो कनि।
इल्ज़ामनि जी सियासत ख़त्म करे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वञी पंहिंजो मौक़िफ़ पेश कनि। इलेक्शन कमीशन हालतुनि खे ॾिसी चूंडुनि बाबति फ़ैसिलो करे। सिंध जे एहतिजाज खां पोइ मुल्क में नवनि सूबनि जे क़याम बाबति क़ौमी असेंबली जे कमेटी जो अॼोको ॾिठल इजलास मुलतवी। कमेटी जे चेयरमैन खुर्शीद शाह चवणु आहे त सूबा क़ाइमु करण जो कमेटी वटि मैंडेट ई नाहे। हज़ारा सूबे जो मामिलो हो पर उहो कंहिं ॿिए फोरम ते खणण लाइ चवंदासीं। इदारनि जी मुदाख़लत जो सिलसिलो जारी रहियो त मुल्क जूं हालतूं कॾहिं बहितर न थींदियूं। नाणेवार वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार IMF जे सां मुआहिदो थियण लाइ पुरउमीद। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे इसहाक़ डार चयो त IMF सां ॻाल्हियूं जारी आहिनि। वफ़द सां अॼु ॿीहर फाइनल राउंड थींदो। ॻाल्हियुनि बाबति सुठी ख़बर ॿुधाईंदासीं। सिंध काबीना सूबे में कणक जी ख़रीदारी जो हदफ़ 1.4 मैट्रिक टन मुक़ररु करे छॾियो। कणक जो फ़ी मण 4,000 रुपया फ़ी मण मुक़ररु। ज़राअत खाते काबीना खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो सिंध में हेलत 4 मिलियन टन कणक जी पैदावार थींदी। काबीना NICVD खे लाठी में 40 एकड़ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे। DG एनिमल इंस्टीट्यूट डॉक्टर नज़ीर कलोड़ खे पाकिस्तान वेटनरी काउंसिल लाइ नामज़द बि कयो वियो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी नाअहली वारी दरख़्वास्त ते ॿुधणी 1 मार्च ताईं मुलतवी। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान ख़ान जी वधीक दस्तावेज़ जमा कराइण वारी इस्तदा मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स न त अॻु में दरख़्वास्त ॿुधण जोगी हुअण या न हुअण बाबति फ़ैसिलो कंदासीं। दरख़्वास्त ॿुधण जोगी निकिती त मेरिट ते दलील ॿुधाईंदा। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध जे तालीमी बोर्ड्स खे मैट्रिक ऐं इंटर क्लास जी शागिर्दनि खां इम्तिहानी फ़ी वठण खां रोके छॾियो। अदालत पारां शागिर्दनि खां वरितल फीस वापसि करण ऐं बिना फीस जी इम्तिहानी फारम जमा करण जो हुकुम। सखर लाड़काणे मीरपुर ख़ासि हैदराबाद ऐं कराची बोर्ड जे इंतज़ामिया खे फ़ैसिले ते अमल दरामद जी हिदायत। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स न त सिंध में 80 सैकड़ो माण्हू ग़रीब आहिनि। फीस किथां ॾेई सघंदा। मैट्रिक ऐं इंटर जा बिना फीस जे फारम जमा कया वञनि। अदालती हुकूमत ते अमल न थियो त इन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। अदालत सखर नवाब शाह लाड़काणो ऐं मीरपुर ख़ासि में बंदि पियल स्कूल जो रिकॉर्ड बि तलब करे वरितो। कराची पुलिस पारां क्यामाड़ी में मुबैना ज़हरीली गैस सबबि पहुतलनि जी क़बर कुशाई जो फ़ैसिलो। आजी सिंध वाक़े जी जांच लाइ SSP सलीम शाह सरबराही में जांच टीम जोड़े छॾी। जांच टीम ॻोठ अली मोहम्मद पहुची इलाइक़े वासियुनि खां वाक़े बाबति ॼाण वरिती। जांच टीम जो चवणु आहे त लाशनि जा जुज़ा हासिल करण लाइ मेडिकल बोर्ड जोड़ियो वेंदो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। शहदादपुर में मुबैना ग़लति इंजेक्शन लॻण सां ॿार फोत वारसनि जो डॉक्टर ते गफ़लत जो इल्ज़ाम। सिम्स अस्पताल में मुबैना ग़लति इंजेक्शन लॻण सां 2 ॿारनि जी मुमल लाखो फोत थी वई। वारसियुनि जो चवणु आहे त ॿार जी तबियत ख़राब थियण सां अस्पताल खणी आयासीं। डॉक्टर जी लापरवाही ऐं मुबैना गफ़लत इंजेक्शन लॻण सां ॿार फोत थी वई। ऐं ऑस्ट्रेलिया भारत ख़िलाफ़ पहिरीं टेस्ट मैच जी पहिरीं इनिंग में 177 रन्स ते ढेर थी वई। मार्नस लेविशिन 49, स्टीव स्मिथ 37 ऐं एलेक्स कैरी 36 रन्स ठाहियूं। भारत पारां रविंद्रा जडेजा जी शानदार बॉलिंग 5 रांदीगरनि खे पवेलियन जो रस्तो ॾेखारियो। रवि चंद्र अश्विन 3, मोहम्मद शामी ऐं मोहम्मद सिराज हिक रांदीगर खे आउट कयो।